फिशरमैन एसोसिएशन फॉर कम्युनिटी एम्प्लॉयमेंट जे तरफां रेडी गोठ में माहिगीर डे केयर सेंटर की इफ्तिताही तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें डॉक्टर ममताज खासकेली, समाजी तंजीम हैंड्स के अगवान खलील अगवान, अली बख्श खासकेली, यूनियन काउंसिल रेडी के चेयरमैन इब्राहिम, यूसी काउंसलर अब्दुल अजीज, अब्दुल गफूर ऐं गोठ के मोज़िज़ीन वॾे तादाद में शिरकत कई। माहिगीर समाजी अगवान अनवर खासकेली, कलसूम खासकेली, मेराज खासकेली ॿुधायो त रेडी गोठ जूं केतिरियूं ई माहिगीर औरतूं जेके मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि में कमु कनि थियूं, जेके पंहिंजे ॿारनि जी तरबियत ऐं तालीम लाइ परेशान हूंदियूं, जेके पंहिंजे ॿारनि जी तरबियत तालीम ऐं संभाल लाइ परेशान हूंदियूं आहिनि। हीउ सेंटर ॿारनि जी तालीम ऐं तरबियत लाइ अहम किरदारु अदा कंदो।